नाज़रीन, कश्मीर ऐं कंदकोट में मुग़विन जी बाज़ियाबी लाइ लॻल कैंप ते पुलिस पारां कयल हमले ऐं चोहड़ जमाली में वधंदड़ बदअमनी ऐं खुलेआम हलंदड़ मंशियात ऐं जुआ ख़िलाफ़ जमियत उलमा इस्लाम शाह बंदर पारां जामे मस्जिद मोहम्मदी खां हिकु भेरो भरपूर एहतजाजी रैली कढी वई। वधीक तफ़सील ॾिसूं था धरती टीवी चोहड़ जमाली जे रिपोर्टर इक़बाल खटीअ जी रिपोर्ट में। चोहड़ जमाली समेत शाह बंदर तहलके में वधंदड़ बदअमनी ऐं खुलेआम मंशियात ऐं जुआ जे अदन समेत कंदकोट ऐं कश्मीर में मग़वियन जी बाज़ियाबी जे लाइ लॻल धरणे ते पुलिस गर्दी जे ख़िलाफ़ जमियत उलमा इस्लाम चोहड़ जमाली ऐं शाह बंदर तरफ़ां एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज में शरीक अॻवाननि सां ॻाल्हायूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। असांजो अॼोको इहो पुरअमन एहतजाज चोहड़ जमाली में वधंदड़ बदअमनी जे ख़िलाफ़ आहे। जो चोहड़ जमाली जो को बि शहरी महफ़ूज़ कोन्हे, न वापारी महफ़ूज़ आहे, न असांजा घर महफ़ूज़ आहिनि, न असांजूं जेका सभु प्रॉपर्टियूं महफ़ूज़ आहिनि। उन जे लाइ ॾींहों ॾींहुं इहो किस्सो वधंदो पियो वञे। जॾहिं बि त असां इंतिज़ामिया सां राब्तो करियूं था त इंतिज़ामिया इहो ई आसिरो ॾिए थी त इनशाला अव्हांखे 2-3 ॾींहंनि जे अंदरि चोरी मिली वेंदी, पर का बि चोरी हेसि ताईं रिकवरी कोन थी आहे। कश्मीर ऐं कंदकोट जे मुग़विन जे बाज़ियाबी जे लाइ जेको कश्मीर में धरणो हयो वियो उन ते जेका पुलिस गर्दी कई वई आहे, असीं ही मुतालबो करणु घुरूं था त पुलिस जेका बदमाशी कई आहे उन्हनि खे भरपूर नमूने सां उन्हनि जी मुखालफ़त करियूं था ऐं जेके मुग़वी अञा ताईं धारियलनि जे चंबे में आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे। त कश्मीर ऐं कंदकोट में जेको असांजो परमन धरणो हो माण्हू लॻायो हो उन ते पुलिस चढ़ाई कई, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत करियूं था। ऐं उन सां गॾोगॾु शहर चोहड़ जमाली में ऐं बदअमनी एतिरी थी वई आहे जो ॾींहं ॾिठे जो मोटर साइकिल खॼनि पियूं ऐं पुलिस को बि तदारक करण जे लाइ तयारु न आहे। उहा सम्झो त हिकिड़े हंधि जॻह ते वेठी आहे, न को अमल करे थी ऐं न जेके जिन जी वारदातियूं थियनि थियूं घरनि में उन्हनि जे लाइ को बूटो नथी ॿारे। कैमरामैन जावेद जान सां गॾु इक़बाल खटी, धरती टीवी न्यूज़ चोहड़ जमाली।